मर्दन सां निकाह कम जो नाहे हूंदो क़ासिम। छा? समझी त वियो आहीं क़ासिम, तोखे वधीक सम्झाइण जी ज़रूरत नाहे। पैसा मोकिलियां थी शहर वञी पंहिंजी गाॾी वठ ऐं राति ताईं इहो कमु थी वञणु घुरिजे। जाबर त मूंसां वास्ता वधाइण जी कोशिशि पियो करे, पर मां तव्हां खां ख़ौफ़ज़दा हुयुसि। जेकॾहिं तव्हां हुकम कयो त मां हुन सां वास्तो वधायां। हैदर, जाबर ऐं रूंडे जो आहे शैतानी दिमाग़। तूं केतिरो बि हुननि जे वेझो खणी थी बि वञे, पर पक ॼाणो तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु ज़रूरु कंदा। सावल जी नाइंसाफ़ी ॾिठव? मां ॿ ॾींहं बिस्तरे ते पियोसि, हलण फिरण जहिड़ो न हुअसि। हलण फिरण जहिड़ो थियो आहे, तव्हां वटि दाह खणी आयो। हाणे मूंसां इंसाफ़ कयो था या नाइंसाफ़ी? हाणे इहा तव्हांजे हथ में आहे। चाचे खे कम ते बीहारण जे लाइ हसीना बेगम आई हुई, ऐं तोखे त इहा ख़बर आहे न त हसीना बेगम रूंडे जी भेण आहे। जेकॾहिं हैदर उते रहियो न त इहा हसीना बेगम एॾी माई चालाक आहे जो इहे सोरठ खे बदनाम कंदी, पोइ सोरठ चाकर खान जे साम्हूं मुंहुं खणण जहिड़ी बि कान रहंदी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।